अस्सलाम वालेकुम। मैं सिटिंग में डुअर बाला मोदो 12 इमाम 14 मसूम पार नंबर 27 आले रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कत्ल आम हिन जो ख़ासि मशग़लो हो। हिन अब्दुल्ला कसरीअ खे 15 साल इराक़ जो गवर्नर बनाए रखियो, जंहिं एतिरी तबाही ऐं बेदीनी फैलाई जो वह शाम बिन अब्दुल मलिक खे रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बहितर करार ॾींदो। उन ई शाम जनाब ज़ैद बिन अली अलैहिस्सलाम खे शहीद करायो ऐं उन जे लाश खे 4 साल सूर्य ते लटकाराए पोइ बाहि ॾियारे छॾी। हशाम इमाम मोहम्मद बाकर अलैहिस्सलाम ऐं इमाम जफ़र सादिक़ अलैहिस्सलाम खे जबरी तौर शाम तलब कयो ऐं खेनि बेहद अज़ियतूं ॾिनाई। सन 125 हिजरीअ में वलीद बिन यज़ीद बिन अब्दुल मलिक, सन 126 हिजरीअ में यज़ीद नाक़िस, चंद ॾींहंनि खां पोइ इब्राहिम बिन वलीद, उन खां पोइ मरवान उल हमार इक़्तिदार में आया, जंहिंखां पोइ बनु उमया जी हुकूमत जो ख़ात्मो थियो ऐं सन 132 हिजरीअ में अबू अल अब्बास सफ़ाह तख़्त व ताज ते कब्ज़ो करे अब्बासी हुकूमत जो आगाज़ कयो। सन 137 हिजरीअ में मंसूर दवानेकी खे इक़्तिदार मिलियो, जंहिं सन 185 हिजरी ताईं हुकूमत कई ऐं उन ई इमाम जफ़र सादिक़ अलैहिस्सलाम खे ज़हर ॾियारे शहीद करायो। इमाम जफ़र सादिक़ अलैहिस्सलाम जिन इमामत जो दौर 114 हिजरीअ खां शुरू थियो। उन वक़्तु शाम जे ज़माने में जनाब ज़ैद शहीद जो वाक़ियो पेश आयो। इहो वॾो सब्र आज़मा दौर हो, जंहिंमें इमाम अलैहिस्सलाम खे इंतिहाई ग़ैर मामूली परेशानियुनि खे मुंहुं ॾियणो पियो। उन बैदि बनु अब्बास जे दौर में जॾहिं मंसूर दवानेकी इक़्तिदार धणी थियो त हिन सादातनि ख़िलाफ़ बाहि ॿारे ॾिनी। जॾहिं मंसूर सरहदी तकरारनि खां फ़ारिग़ थियो त हिन 142 हिजरीअ में सादात खे क़त्ल करण जी साज़िश जोड़े मके जो रुख़ कयो ऐं सादातनि सां गॾु संदनि हिमायतुनि खे बि क़त्ल कराइणु शुरू कयो। हिन ज़ैद जे उन औलाद खे बि क़त्ल करायो जेको शहर वास्ता में लॾे विया हुआ। उन बैदि मंसूर मदीने पहुतो ऐं मौला अली अलैहिस्सलाम जिन जे समूरे औलाद खे हाज़िर थियण जो हुकुम ॾिनाई। मदीने जे हाकिम मोहम्मद नफ्स ज़किया ऐं इब्राहिम बिन अब्दुल्ला महज़ बिन इमाम हसन अलैहिस्सलाम, जेके उन वक़्तु उते मौजूदु न हुआ, तिन खां सवाइ समूरनि सादातनि खे गिरफ़्तार करे मके रवानो कयो। जंहिं वक़्तु सादात जो सितम रसीदा काफ़िलो मदीने खां निकिरणु लॻो, उन वक़्तु इमाम जफ़र सादिक़ अलैहिस्सलाम जिन मस्जिद नबीअ मां निकिरी रहिया हुआ ऐं सॼे कुटुंब खे ईअं वेंदे ॾिठाऊं जो कंहिंजे गले में टोपो ऐं किन जे पेरनि में ऐं हथनि में ज़ंजीर हुआ। पाण इहो ॾिसी ज़ारो कतार रोअण लॻा ऐं मथे तां अमा मुलाए छॾियाऊं। मंसूर 22 सालनि ताईं इमाम हसन अलैहिस्सलाम जे औलाद खे ॻोल्हे क़त्ल करायो ऐं सादातनि ते तरह तरह जा ज़ुल्म कया। हिन इमाम जफ़र सादिक़ अलैहिस्सलाम जिन सां बि केतिरियूं ई बदसलूको कयूं ऐं बार बार खेनि दरबार में घुराए धमकायो। न सिर्फ़ु इहो पर माण्हुनि जे इमाम अलैहिस्सलाम ॾांहुं वधीक रुग़बत ॾिसी हिन संदनि बैतुल शरीफ़ खे बाहि ॾियारे छॾी ऐं माण्हुनि खे मना कराए छॾी त वटनि मस्जिद में केर बि न वञे ऐं न ई खान को शरई मसइलो पुछनि। संदन वजाहत खे नुक़सानु रसाइण जे मक़सद सां हिन अबू हनीफ़ा खे इमाम एज़म जो ख़िताब ॾिनो ऐं उनखे आम माण्हुनि जो मर्ज बणायो। मंसूर इमाम जफ़र सादिक़ अलैहिस्सलाम जिन खे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते 7 भेरा पंहिंजे दरबार में तलब कयो। हिक भेरे मंसूर बाबल मां 70 जादूगरनि खे घुराए चयो त आउं पंहिंजे हिक दुश्मन खे दरबार में घुरायां थो, तव्हां हुन सां को अहिड़ो जादुई करतब कजो जंहिंसां हिन जी तज़लील थिए।
उन ॿिए इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम खे दरबार में तलब कयो वियो। इमाम जीअं दरबार में आयो त दरबार में 70 मसनूई शींहं वेठल ॾिठाई, शींहं वेठल ॾिठाऊं। ते ॾिसी खेनि जलाल आयो ऐं उन में मसनूई शींहं खे हुकुम ॾिनाऊं त पंहिंजे ठाहींदड़नि खे खाई वञो। हुकुम मिलण शर्त तस्वीरी शींहं मुजस्सम थी विया ऐं उन्हनि जादूगरनि खे खाई छॾियो। इहो ॾिसी मंसूर ॾकणु लॻो ऐं अर्ज़ु कयाईं, या इब्ने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हिननि शींहनि खे हुकुम ॾियो त उन्हनि जादूगरनि खे पंहिंजे पेट मां वापसि कढनि। इमाम अलैहिस्सलाम जवाबु ॾिनो त इहो नथो थी सघे। अगरि हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी असा नागनि खे वापसि कढियो हुजे हा त हीअ बि वापसि कढी छॾींदा। किताब 14 सितारे जो मुसनफ़ अल्लामा तिबरिसी जे हवाले सां लिखे थो त मंसूर अब्बासी जॾहिं इमाम जफ़र सादिक़ अलैहिस्सलाम जे रूहानी इक़्तिदार खां आजिज़ अची वियो त हिन 100 अहिड़ा नौजवान हथ कया जेके मुकमल तरह जाहिल हुआ। हिन उन्हनि खे माल ऐं दौलत ॾेई उन अमर ते राज़ी कयो जॾहिं आउं इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम खे दरबार में तलब करियां त तमी बिना देर जे उन क़त्ल करे छॾियो। उन्हनि नौजवाननि जे हथनि में उघाड़ियूं तलवारूं ॾेई दरबार में ॿियारई। इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम खे तलब कयो वियो। जीअं ई इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम जन दरबार में दाख़िल थिया उन्हनि नौजवान जे हथनि मां तलवारूं छॾाइजी वयूं। इहो हाल ॾिसी मंसूर वाइड़ो थी वियो ऐं इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम सां मुख़ातिब थी चवणु लॻो त या इब्ने रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हां हिन राति जे वक़्तु छो आया आहियो? इमाम अलैहिस्सलाम जवाबु ॾिनो त आउं ख़ुदि न आयो आहियां, पर मूंखे गिरफ़्तार करे आंदो वियो आहे। मंसूर चयो त इहो कीअं थो थी सघे? तव्हां आराम गाह में वञी आराम फरमायो। इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम जिन उन ई वक़्तु मदीने मुनव्वरा वापसि मोटी आया। उन बैदि मंसूर खेनि ज़हर ज़रिए शहीद करण जी कोशिशि कई। रिवायत मूजिबि खेनि केतिरा ई भेरा ज़हर ॾिनो वियो। आख़िर उन ज़हर सां संदनि शहादत थी जेको खेनि अंगूर में ॾिनो वियो। इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम जिन शवाल मुकरम सन 148 हिजरीअ ते शहादत माणी। संदनि तजहीज़ व तकफ़ीन इमाम मूसा काज़िम अलैहिस्सलाम जिन कई ऐं खेनि मदीने मुनव्वरा जे क़ब्रिस्तान जन्नत बकिया में उम्मुल उमा सैयदा फातिमा ज़ुहरा सलामुल्लाह अलैहा जिन जे पहिरां ॾींहुं मुदफ़न कयो वियो। शहादत वक़्तु इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम जिन जी ॼमार मुबारक 65 साल हुई। संदनि अज़वाज जो तइदाद तारीख़ दाननि 4 लिखियो आहे। तारीख़ बनी हाशिम जे मुसनफ़ लिखियो आहे त संदनि ज़ौजा हिकु हुई ऐं बाक़ी कनीज़ूं हुयूं ऐं खेनि 7 फ़र्ज़ंद ऐं 3 न्याणियूं हुयूं।